إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن أحسن الكلام كتاب الله وأحسن الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اقتربت الساعة وانشق القمر. مختصر حمد و صلاत بعد गुज़र दफ़ा जो मौजू हो क़यामत के ॾींहुं महशर के मैदान के अंदर कहिड़ा कहिड़ा मराहिल आहिनि जेके इंसान खे तय करणा आहिनि, जंहिं मंझां इन ॻाल्हि ताईं बयानु कयो वियो हो त हिसाब किताब जे लाइ हर शख़्स खे अल्लाह जे साम्हूं हाज़िर थियणो आहे। उन खां बाद 4 क़िस्म जा तरीक़ा आहिनि जंहिंसां इंसान अल्लाह तबारक व तआला खे हिसाब किताब ॾींदो आहे। अॼु इन मौज़ू खे अॻिते बयानु कंदे इंशा अल्लाह मुकमल करण जी कोशिशि कई वेंदी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे मा मिनकुम मिन अहदिन इल्ला सयुकल्लिमुहु रब्बुहु यौमल क़ियामह। तव्हां मां हर शख़्स उन सां उन जो रब क़यामत जे ॾींहुं कलाम कंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कैफ़ियत खे बयानु कयो आहे त हर शख़्स अल्लाह जे साम्हूं कीअं बीचल हूंदो। पाण फ़रमाइनि था फला यरा अयमन मिन्हु इल्ला मा क़द्दमहु वला यरा अशअम मिन्हु इल्ला मा क़द्दमहु वला यरा तिलक़ाअ वजहिही इल्ला अन्नास। इंसान जे सॼे तरफ़ खां उन जा नेकी वारा अमल सुहिणा अमल पेश रखिया वञिबा, खॿे तरफ़ खां हिन जे बुराइयुनि वारा अमल ऐं साम्हूं जहन्नम हूंदी। इन हालत में हर शख़्स अल्लाह जे साम्हूं पेश थींदो। पोइ अल्लाह तबारक व तआला हिसाब किताब जे लाइ जेके मुख़्तलिफ़ तरीक़ा रखिया आहिनि उहे मुख़्तलिफ़ इंसानियत जे एतबार सां आहिनि। हिकु क़िस्म जो मक़सदु इहो आहे त उन जे अंदरि केतिरा ई माण्हू दाख़िल थी सघनि था जिन सां इहो हिसाब किताब पेश थींदो। मिसाल जे तौर ते पहिरियों तरीक़ो इहो आहे जो हिकु शख़्स अल्लाह ताला जी अदालत में पेश थींदो। उन जा गुनाह ला तइदाद आहे, गुनाह एतिरा आहिनि जो पाण फ़रमाइनि था लौ बलगत ज़ुनूब अनान समा। गुनाह आसमान ऐं ज़मीन जे ख़ाल खे भरे चुका आहे। अल्लाह तबारक व तआला इन बाने खे माफ़ करणु चाहे थो। हिसाब किताब इन तरीक़े सां शुरू थींदो जो बाने ऐं अल्लाह जे दरमियान ॻाल्हि ॿोल हलंदी। को टियों शख़्स उन जी आवाज़ खे ॿुधी न सघंदो, लेकिन हिन जे गुनाहनि जो हिन खां इक़रार करायो वञिबो। जामे तिर्मिज़ी जा अल्फाज़ आहिनि अल्लाह ताला सुवाल कंदो अतारिफ़ ज़ंब कज़ा फ़ी यौम कज़ा। फलां ॾींहुं फलां गुनाह कई यादि आहे? माण्हू जवाबु ॾींदो यादि आहे।
अतारिफ़ ज़म्ब कज़ा फ़ी यौम कज़ा, फ़लां ॾींहुं फ़लां गुनाह कई, यादि आहे? बानो जवाबु ॾींदो यादि आहे। इहो बाने ऐं अल्लाह जे दरमियान हिसाब किताब हलंदो, सुवाल जवाब हलंदा। हत्ता इज़ा क़र्ररहु बिज़ुनूबिही, तव्हांजो पाण फरमाइनि था हिन जे तमामु गुनाहनि जो ही इक़रार करे वठंदो। अल्लाह ताला फरमाईंदो क़द सतरतुहा लक फ़ी दुनिया, एॾनि गुनाहनि जे बावजूदु मूं दुनिया जे अंदरि तुंहिंजे ऐबनि तां पर्दो रखियो, तोखे हर नेमत सां नवाज़ियमि। व अना अग़फ़िरुहा लकल यौम, ऐं अॼु तोखे माफ़ु करे छॾियां। इन क़िस्म जे अंदरि कई माना दाख़िल थी सघनि। इहा ई माना आहे त अल्लाह ग़फ़ार आहे, जंहिंखे चाहे जंहिंजे बारे में चाहे गुनाह चाहे केतिरा बि हुजनि, अल्लाह ताला एतिरे क़दुरु फरमायो त तुंहिंजा गुनाह आसमान ऐं ज़मीन जे ख़ाल खे भरे छॾीनि, ऐं उन्हनि खे माफ़ु करियां। फला उबाली, मूंखां को पुछण वारो न आहे, मूंखां को सुवाल करण वारो न आहे त अल्लाह हेॾे वॾे गुनाहगार खे तो माफ़ु करे छॾ। अहिड़े तरीक़े सां ॿिए क़िस्म जा उहे इंसान जेके अल्लाह जी अदालत में पेश थींदा, उन्हनि जा गुनाह सिर्फ़ु माफ़ न थींदा, बल्कि उन्हनि जा गुनाह नेकियुनि में तब्दील थी वेंदा। गुनाह बि मामूली न, पाण फरमाइनि था सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे, यब्न आदम, ऐं आदम जा औलाद, लौ अतैतनी बिक़िराबिल अर्ज़ ख़ताया, तो मूंसां अची करे मुलाक़ात करी इन हालत में तुंहिंजा गुनाह एतिरा हुजनि, बेक़िराबिल अर्ज़ ख़ताया, सॼी सारी ज़मीन जे वुसअत बराबरि तुंहिंजा गुनाह, ज़मीन जे वुसअत खे तो पंहिंजे गुनाहनि सां भरे छॾियो आहे। इन हालत में तूं अची करे मूंसां मिले, लेकिन शर्त इहो आहे कई गुनाह कई, लेकिन उन्हनि में हिकु गुनाह न हुजे। उहो कहिड़ो गुनाह आहे? ला तुशरिक बि शैआ, तो मूंसां गॾु कंहिंखे शरीक न आहे बनायो, भाईवार न आहे बनायो, निद न आहे बनायो, अक़ीद तौहीद आहे। बाक़ी तुंहिंजा गुनाह एतिरा आहिनि जो ज़मीन जे भरा बराबरि गुनाह। अल्लाह फरमाए थो अतए तो कबे किरा बेहा मग़फ़िरा, ऐं अल्लाह उन ॻाल्हि ते क़ादिर आहे जो ज़मीन जे भरा बराबरि तुंहिंजे गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील करे तोखे इन हालत में तोसां पेश थियूं। लेकिन इहे कहिड़े क़िस्म जा इंसान हूंदा? क़ुरान करीम सूरह फ़ुरक़ान जे अंदरि अल्लाह ताला उन्हनि जी वज़ाहत कई आहे। फरमाए इन्नी लग़फ़ारुन लिमन ताबा व आमना व अमिल सालिहा, ऐं उन शख़्स जे लाइ इहो ग़फ़ार आहियां, उन्हनि जे गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील कंदड़ आहियां, जंहिं माफ़ी तलब करण खां बाद ईमान आंदो, हक़ीक़ी ईमान ऐं नेकीअ जा अमल कयाई। फरमाई उन सां इहो बर्ताव पेश थी, जंहिंजो मक़सदु इहो आहे त को हिकु अहिड़ो शख़्स जंहिं ज़िंदगीअ जो हिकु हिसो जवानी सॼी सारी गुनाहनि जे अंदरि गुज़ारी, नाफ़रमानियुनि में, अल्लाह जी मुखालफ़त में, अल्लाह सां बग़ावत कंदे, अल्लाह जे नेमतनि खे अपनाईंदे ही पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारींदो रहियो। ज़िंदगीअ जे कंहिं मोड़ जे अंदरि हिन खे अल्लाह जो डपु थिए थो, अल्लाह हिन खे हिदायत ॾिए थो, ही अल्लाह जे घर ॾांहुं मोटे थो, गुनाहनि खां माफ़ी वठे थो। माफ़ीअ खां बाद हिन कॾहिं को गुनाह न कयो ऐं जेसि ताईं बक़ाया ज़िंदगी रही नेकियुनि में गुज़ारींदो रहियो, इहो उहो बानो आहे। क़ुरान करीम चए थो इल्ला मन ताबा व आमना व अमिल सालिहा, नेकी खां बाद, रुजू करण खां बाद, तौबा करण खां बाद, हक़ीक़ी ईमान आणे करे अमल नेक कंदो रहियो, फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। फरमाए इहे उहे माण्हू आहिनि जिन जे बुराइयुनि खे असां नेकियुनि में तब्दील करे छॾींदासीं। अल्लाह तबारक व तआला जी सिफ़त आहे गुनाहगार बानो
जॾहिं पंहिंजे गुनाहनि खां मोटंदो आहे, गुनाहनि खां सची माफ़ी वठंदो आहे, अल्लाह उन बाणे सां बेहद मोहबत कंदो आहे, गुनाह बि माफ़ कंदो आहे, मोहबत बि कंदो आहे। कयल गुनाह जेके मलाइके लिखी चुका आहिनि, जेके आमालनामे में मौजूदु आहिनि, क़यामत जे ॾींहुं हिन जे उन्हनि गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील करे अल्लाह हिन खे जन्नत में दाख़िल कंदो आहे। बल्कि सही बुखारी जी बि हदीस आहे, अल्लाह तबारक व तआला अहिड़े बाने सां अल्लाह जी मोहबत जो आलम अजीब हूंदो आहे। अल्लाह ताला बाज़ अहिड़ा बि बाना हूंदा जिन खे मयार ॾींदो, मयार उनखे ॾिबी आहे जंहिंसां मोहबत हूंदी आहे, मयार उनखे ॾिबी आहे जंहिंसां ताल्लुक़ गहरो हूंदो आहे। हीउ बानो अल्लाह जी अदालत में हाज़िर आहे, अल्लाह इन खे माफ़ त करे छॾियो आहे, गुनाह नेकियुनि में तब्दील थी चुका आहिनि। लेकिन अल्लाह फरमाईंदो, ऐं फुल ऐं बाना कुंतो जाइअन फलन तुतिमनी, आउं बुखायल हुअसि तो मूंखे खाधो कोन खारायो। सही बुखारी जी हदीस जा लफ़्ज़ आहिनि। बानो ताजुब कंदो, अल्लाह खे अर्ज़ु कंदो, अल्लाह तूं त पाक आहीं, खाइण पीअण खां पाक आहीं, आउं तोखे कीअं खाराई आहे? अल्लाह फरमाईंदो, अमा अलिमता, छा तोखे मालूम न आहे, अन अब्दी फुलानन जाइआ, मुंहिंजो फलाणो बानो जेको हिन जे पाड़े में हूंदो, जंहिंसां हिन जो ताल्लुक़ हूंदो, जंहिंखे ई सुञाणंदो हूंदो, नालो उनजो ज़िक्र थींदो। अल्लाह फरमाईंदो, अन अब्दी फुलानन जाइआ, मुंहिंजो फलाणो बानो बुखायल हो। अमा अलिमता, तोखे मालूम आहे, लो अतअमतहु लवजदतनी इंदहु, जेकॾहिं उनखे खाराई हा मूंखे उते पाई हा। अल्लाह वरी फरमाईंदो, या अब्दी, ऐं मुंहिंजा बाना, कुन तो मरीज़न फलम तउदनी, आउं मरीज़ हुअसि, आउं बीमार हुअसि, तो मुंहिंजी इयादत कोन कई। बानो जवाबु ॾींदो, या रब्बे अंत रब्बुल आलमीन, ऐं रब्बा तूं त रब्बुल आलमीन आहीं, तूं त बीमारी खां पाक आहीं। अल्लाह फरमाईंदो, अमा अलिमता, तोखे मालूम आहे, अन अब्दी फुलानन मरीज़न, मुंहिंजो फलाणो बानो बीमार हो। अमा अलिमता, तोखे मालूम आहे, लव उतहु लवजदतनी इंदहु, जेकॾहिं उनजी इयादत करी हा मूंखे उन वटि पाई हा। जंहिंजी माना उनजी इयाद करण सां मुंहिंजी मोहबत, मुंहिंजो कुर्ब तूं हासिल करे वठी आहे। त हिकु तरीक़ो इहो आहे, अहिड़े तरीक़े सां टे क़िस्म जा इंसान सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे, हिसाबो किताब सिर्फ़ु मुस्लमाननि जो थींदो, ग़ैर मुस्लिम जो हिसाबो किताब न थींदो। बग़ैर हिसाबो किताब जे जहन्नम में दाख़िल कयो वञे, सवाइ उन्हनि माण्हुनि जे ग़ैर मुस्लिम जा जिन ग़ैर मुस्लिम हुजण जे बावजूदु नेकियूं कयूं आहिनि, माण्हुनि सां सुहिणो सलूक कयो आहे, त हिकु तरफ़ उन्हनि जे सुहिणनि अमलनि खे, ॿिए तरफ़ अल्लाह जे नेमतनि खे रखियो वञिबो, अल्लाह जूं नेमतूं ग़ालिब ईंदियूं ऐं उहे जहन्नम जे अंदरि दाख़िल थी। टे क़िस्म जो उहो इंसानु आहे जेको मुनाफ़िक़ शख़्स आहे, जंहिंजो दीन इस्लाम सां को गारो ताल्लुक़ न आहे, दुनिया जी रज़ा ख़ातिर, दुनिया जे इंसाननि खे ख़ुशि करण ख़ातिर नेकीअ जा अमल बि करे थो, निमाज़ूं बि पढ़े थो, रोज़ा बि रखे थो, बेज़ाहिर मुस्लमान आहे, लेकिन हीउ मुनाफ़िक़ शख़्स आहे जेको इस्लाम सां सचो न आहे, अल्लाह जे रसूल सां सचो न आहे, उन पैगाम सां सचो न आहे जेको पैगाम खणी करे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल सफ़ा ते ऐलान पेश कनि था, उन ऐलान सां सचो न आहे। अल्लाह जे साम्हूं ईंदो, सही मुस्लिम जी हदीस आहे, अल्लाह तबारक व तआला हिन जो नालो वठी करे हिन खे फरमाईंदो, ऐं फुल, ऐं फलां शख़्स, अलम उकरीम का, छा मूं तोखे दुनिया जे अंदरि इज़त न बख़्शी हुई, वो ज़व्विज का, मूं तुंहिंजी शादी न कराई हुई, वो सख़िर लकल खैला वल इबेला, मूं तोखे फलां फलां माल, उठनि ऐं घोड़नि जो ज़िक्र
हदीस में आहे फला फला माल न अता कयो हो व अज़रो का तरासो तरबाओ मूं तोखे उहा हयाती बख़्शी दुनिया जे अंदरि आज़ादी सां रहे पंहिंजी मर्ज़ीअ सां तो ज़िंदगी बसर कई हुई छा ईअं न हो ही मुनाफ़िक़ शख़्स जवाब ॾींदो भला या रब्बे ऐं रब्बा इहे सभु एहसान तो मूं ते कया हुआ अल्लाह फरमाईंदो अफ़ ज़नंत मुलाक़िया छा पोइ तो कॾहिं मुंहिंजी मुलाक़ात जी बि उमेद रखी हुई त हिकु ॾींहुं ईंदो अल्लाह सां मुलाक़ात करणी आहे उन जे नेमतनि जो हिसाबो किताब ॾियणो आहे उन जी अता कयल ज़िंदगी जो मूंखे हिसाब पेश करणो आहे उहो मुनाफ़िक़ शख़्स जवाबु ॾींदो या रब्बे आमन तो बेका व बे रसूले का ऐं रब्बा जेकॾहिं तो मूं ते एहसान कया आहे त मूं बि तो ते ईमान आंदो हो तुंहिंजे रसूल ते ईमान आंदो हुउमि वलक सुमतो व सल्लैतो व कुमतो ऐं अल्लाह मूं तुंहिंजी रज़ा ख़ातिर निमाज़ अदा कई हुई रोज़ा रखिया हुआ तुंहिंजी रज़ा ख़ातिर तुंहिंजे रस्ते में ख़र्च कयो अल्लाह फरमाईंदो कज़्ज़बता तो कूड़ ॻाल्हायो आहे तो निमाज़ूं इन करे पढ़ियूं माण्हू तोखे निमाज़ी चवनि इन खे रिया चइबो आहे जेको शिरक असग़र आहे असां जेको अमल कंदा आहियूं अक्सर करे दिलि जे अंदरि ख़्यालु पैदा थी वेंदो आहे कंहिंखे ख़ुशि करण जो कंहिंखे राज़ी करण जो यकीन रखो उन अमल जी अल्लाह वटि का हैसियत न आहे जंहिं अमल जे अंदरि ज़रे बराबरि रुखनू पैदा थिए अमल सिर्फ़ अल्लाह जी रज़ा ख़ातिर करणो आहे अल्लाह फरमाईंदो तो निमाज़ इन करे पढ़ी माण्हू तोखे निमाज़ी चवनि तो रोज़ा इन करे रखिया माण्हू तोखे रोज़ेदार चवनि तो सखावत इन करे कई माण्हू तोखे सखी चवनि माण्हू चवंदो न ऐं रब्बा इहे सभु अमल मूं तुंहिंजी रज़ा ख़ातिर कया अल्लाह फरमाईंदो असां इन ॻाल्हि ते तोखे गवाह पेश करियूं हदीस जा लफ़्ज़ आहिनि माण्हू पंहिंजे दिलि जे अंदरि ताजुब कंदो त इन ॻाल्हि ते गवाह केरु पेश थी छो त जेको बि इंसान निमाज़ अदा करे पियो असांखे कहिड़ी ख़बर त कहिड़ी नियत सां ई अमल करे रहियो आहे सखा करे रहियो आहे रोज़ा रखी रहियो आहे इन जी ख़बर आहे या त अल्लाह खे आहे या त पाणे खे आहे तंहिं करे इहो दिलि जे अंदरि ताजुब कंदो ऐं ख़्यालु कंदो त मुंहिंजे ख़िलाफ़ गवाह केरु पेश थी सघे एतिरे जे अंदरि ज़बान ते मोहर लॻी हुई क़ुर करीम सूरह हामीम सजदा जो ॿियो रुकू आहे फरमाए नशहदु अला अलसिनतिहिम व ऐदीहिम व अर्जुलहुम बिमा कानू यामलून असांजे ज़बाननि ते मोहर लॻाईंदासूं उन खां बाद शहिद अलैहिम समउहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून इंसान जा कन इंसान जूं अखियूं इंसान जा हथ ऐं पेर जिस्म जा उज़वा हत्ता के चमड़ी बि हिन जे ख़िलाफ़ गवाही ॾी उन खां बाद वरी हुकुम थींदो ज़बान खे ज़बान में ॻाल्हाइण जी ताक़त ईंदी ही शख़्स पंहिंजे हथनि ऐं पेरनि खे पंहिंजो पाण सां मुखातिब थी करे सुवाल कंदो तव्हां छाजे करे ॻाल्हायो मूं जेके कुझु कयो तव्हांखे बचाइण ख़ातिर कयो क़ुर करीम जा अल्फाज़ आहिनि को किस्सो या कहाणी न आहे अल्लाह फरमाए थो हथ ऐं पेर जवाब ॾींदा क़ालू अंतक़ना अल्लाहुल लज़ी अंतक़ कुल्ल शै असांखे उन ज़ात ॻाल्हाइण जो हुकुम कयो आहे जंहिं हर शइ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे असां अंदाज़ो लॻायूं उन ॾींहुं इंसान कीअं बची सघे अहिड़े मुनाफ़िक़ शख़्स जे लाइ हथ पेर जिस्म जा उज़वा त हिन जे ख़िलाफ़ थी वेंदा पर उहा ज़मीन जंहिं जॻह ते ज़िंदगी बसर कई आहे उहा ज़मीन बि हिन जे ख़िलाफ़ थी क़ुर करीम आख़िरी सिपारे जे अंदरि सूरह ज़िलज़ाल आहे पढ़ी ॾिसो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा फरमाई उन वक़्त खे यादि करियो जॾहिं ज़िलज़िलो ईंदो क़यामत क़ाइमु थींदी ज़मीन पंहिंजा बार ॿाहिरि कढंदी वक़ालल इंसानु मा लहा इंसान चवंदो ज़मीन खे छा थियो आहे यौम इज़िन तो हदिसु अख़बारहा उन ॾींहुं ज़मीन पंहिंजूं ख़बरूं बयानु कंदी जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
या सूरत सहाबा जे साम्हूं पढ़नि था ऐं सुवाल कनि था अतदरून मल अख़बारुहा, छा तव्हांखे ख़बर आहे ज़मीन जूं ख़बरूं छा आहिनि? सहाबा जवाब ॾियनि था अल्लाह रसूल आलम, अल्लाह उन जो रसूल वधीक ॼाणनि था। पाण फरमाइनि था ज़मीन अहिड़े मुनाफ़िक़ शख़्स जे बारे में गवाही ॾींदी त फ़ी हीन कज़ा, फ़ी साअत कज़ा, फ़ाल कज़ा, मुंहिंजी फलाणी पुठीअ ते फलाणे टाइम फलां ॾींहुं फलां गुनाह अल्लाह तुंहिंजे निबाने कई। असांखे शायदि इहा ॻाल्हि सम्झ में मुश्किल लॻे त हथ ऐं पेर इहे कीअं ॻाल्हाईंदा। यकीन रखो त उहा ज़ात जंहिं ज़बान जे लोथड़े मां आवाज़ जी कशिश खे रखियो आहे उहो हर शइ खां ॻाल्हाए सघे। ऐं दुनिया में मिसाल गुज़री चुका आहिनि। काइनात जो इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं खजीअ जे थुड़ खां हटी करे मिंबर ते चढ़नि था, वाक़ियो मशहूरु आहे, सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे। सहाबा चवनि था इहो पहिरियों ॾींहुं हो जो नबी साईं मिंबर ते चढ़ी करे ख़ुतबो ॾियनि था। थोरी देरि गुज़रे थी, मस्जिद जे अंदरि रुअण जो आवाज़ अचे पियो। आस्ते आस्ते आवाज़ वधणु लॻे थो, पाण ख़ामोश थियनि था। असां तवजो करियूं था, ॾिसूं था उन खजीअ जे तुड़ खां रुअण जो आवाज़ अची रहियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु बाग़ जे अंदरि अचनि था, उठ आहे, परे खां डोड़ंदो अचे पियो, नबी साईं जे साम्हूं झुकी पवे थो, उन जे अखियुनि में लुड़क आहिनि। नबी साईं मालिक खे घुराए करे फरमाइनि था ही मुंहिंजे साम्हूं शिकायत करे रहियो आहे त मुंहिंजे मालिकनि जवानी जे अंदरि मूं ते बार खयो आहे, हाणे मूंखे ज़बह करणु चाहिनि। सही मुस्लिम जी हदीस आहे, बनी इसराइल जो हिकु शख़्स ढगे ते बार खणी करे वञी रहियो आहे। अचानक ढगो ॻाल्हाए थो, फरमाए थो त इन्नी बोइस्तो लिल हर से, आउं इन करे पैदा कयो आहियां त ज़मीन खे खेड़िया, इन करे न त मूं ते बार रखियो वञे। त अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं हर शइ खे ॻाल्हाइण जी ताक़त नी आहे। अल्लाह हथनि ऐं पेरनि खे, मुजरिम जे हथनि ऐं पेरनि खे इजाज़त ॾींदो जेके हिन जे ख़िलाफ़ गवाही। उन खां बाद टियों क़िस्म इहो आहे, चओ आम इंसान जो हिसाब किताब थींदो। क़ुरान करीम सूरह अल अंबिया जे अंदरि आहे व नज़उल मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामह, क़यामत ते ॾींहुं इंतिहाई इंसाफ़ वारो तराज़ू रखंदासूं। फला तुज़लमु नफ़्सुन शैआ, पोइ कंहिं बि नफ़्स ते ज़रे बराबरि को ज़ुल्म न थींदो। व इन कान फ़ीहा मिस्क़ाल हब्बतिन मिन ख़र्दलिन अतैना बिहा, जेकॾहिं जव जे दाणे बराबरि कंहिंजी नेकी पियल हूंदी उनखे बि आणे करे तराज़ू जे अंदरि तोड़ियो वञे। तराज़ू केतिरो हूंदो? पाण फरमाइनि था लौ वज़िअत समावातो वल अर्ज़ो लवसअतहुन्न, जेकॾहिं 7 आसमान ऐं 7 ज़मीनूं उन तराज़ू जे अंदरि रखी वञनि, तराज़ू उन्हनि जे लाइ काफ़ी थी वञे। उन तराज़ू जे अंदरि इंसान जे अमलनि खे ऐं कौलनि खे तोड़ियो वञे। अमल, असां निमाज़ पढ़ूं था, इहो अमल आहे। रोज़ो अमल आहे, ज़कात अमल आहे, हज अमल आहे। कौल जेकी ज़बान सां ॻाल्हायूं था, अल्लाह जी तारीफ़ करियूं, क़ुरान करीम पढ़ूं, तस्बीहात पढ़ूं, अल्लाह जे नेमतुनि जो शुक्र करियूं, या कंहिं मुस्लमान खे घटि वधि ॻाल्हायूं, गिला ग़ीबत करियो, कंहिं ते तहमत हणो, इहे सभु अमल कौल आहे। कौल ऐं अमल तोड़िया वञे। इमाम बुखारी रहमहुल्लाह आख़िरी बाब इन ई आयत ते क़ाइमु कयो आहे त इन आमाल बनी आदम व कौलहुम यूज़न, आदम जे औलाद जा अमल ऐं उन जा कौल तोड़िया वञे। पोइ छा थींदो? सही बुखारी जी हदीस आहे, मन रजहत हसनातहु अला सय्यआतिही मिस्क़ाल सोबतिन दख़लल जन्ना, जंहिं शख़्स जी हिकु नेकी उन जे बुराइयुनि ते ग़ालिब आई, यानी हिकु नेकी वधी आहे, बाक़ी बुराइयूं ऐं नेकियूं बराबरि आहिनि, सिर्फ़ु हिकु नेकी ज़्यादा थी आहे, दख़लल जन्ना, इन नेकीअ जे एवज़ माण्हू जन्नत में दाख़िल थी। वमन रजहत सय्यआतहु अला हसनातिही मिस्क़ाल सोबतिन, ज़रे बराबरि जेकॾहिं बुराई नेकियुनि ते ग़ालिब थी, भारी आई, दख़लन नारा, माण्हू जहन्नम जे अंदरि दाख़िल थी। इहो हिसाब किताब
आम हूंदो ऐं एतिरो त इंसाफ़ वारो हूंदो जो पाण फरमाइनि था इन आलम खे ॾिसी करे उहे मलाइका जिन कॾहिं अल्लाह जी नाफ़रमानी न आहे कई ऐं मलाइकनि खां को हिसाब किताब न वरितो वञिबो, लेकिन अल्लाह जी न क़ाइमु शुदा अदालत खे ॾिसी करे इंसाफ़ खे ॾिसी करे मलाइक बि ढिजी पवंदा, इहे अल्फाज़ चवंदा सुबहानका अल्लाह तूं पाक आहीं, मां अबदनाका हक़ इबादत का, ऐं अल्लाह असां तुंहिंजी इबादत जो हक़ अदा करे न सघूं। अहिड़े तरीक़े सां चोथों मरहलो इहो आहे जो इंसान जो हिसाबो किताब थींदो ॿाननि जो पंहिंजे दरमियान, जंहिंखे क़िसास चइबो आहे। हे जेके 4 क़िस्म बयानु कया विया इन्हनि जो ताल्लुक़ ॿाने सां आहे, ॿाने ऐं अल्लाह सां आहे। अल्लाह जंहिंखे चाहे केतिरा गुनाह हुजनि माफ़ करे छॾे, जंहिंखां चाहे हिसाबो किताब वठे, लेकिन अक्सर माफ़ीअ जो हुकुम थींदो, छो त अल्लाह फरमाए थो इन्नी लगफ़ारुन, गफ़ार मुंहिंजो नालो आहे। अल्लाह ताला जॾहिं खां इंसानियत खे पैदा कयो आहे हर राति ऐलान करे थो हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िर लहू, छा आहे को गुनाहनि जी माफ़ी वठण वारो ऐं उनखे माफ़ करिया। अल्लाह ताला क़ुरान करीम जंहिं वक़्तु नाज़िल कयो क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ अल्लाह ऐलान करे छॾियो कुल ऐ नबी चओ या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजे उन्हनि ॿारनि खे चओ जेके पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म करे चुका अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थी। लेकिन हीउ हिकु ॿियो मरहलो आहे जंहिंखे क़िसास चइबो आहे, जंहिंजो ॿाने सां ताल्लुक़ आहे। कंहिं शख़्स कंहिं मुस्लमान ते ज़्यादती कई आहे, उनजो हक़ रहियल आहे, उन सां ज़ुल्म थियल आहे, त इंसान अदालत खे क़ाइमु कयो वञिबो, जेका क़िसास जी अदालतूं, जंहिंजे बारे में सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमाइनि था हतल जमारो, तव्हांजो इंसाफ़ एतिरे क़दुरु थींदो जेकॾहिं दुनिया जे अंदरि 2 बकरियूं, हिकिड़ीअ जा सिंग आहिनि ॿीअ जा सिंग न आहे, ॿिन्ही खे आंदो वञिबो, जंहिंजा सिंग न आहे उनखे सिंग ॾेई करे उनखे बदिलो वठी करे ॾियो। हत ज़ुर्रत हदीस लफ़्ज़ आहिनि, तव्हांजो माकोड़ी बि जेकॾहिं कंहिं ॿी माकोड़ी सां ज़्यादती कई आहे उनजो बि बदिलो उनखे वठी ॾिबो। लेकिन उन जे अंदरि बि अल्लाह तबारक तआला माफ़ीअ जे पहलू खे मुक़दम रखियो आहे। सही बुखारी जी हदीस आहे, पाण सल्लम 2 माण्हुनि जो वाक़ियो पेश कनि था। 2 अहिड़ा इंसान हूंदा अल्लाह जे साम्हूं पेश थींदा। हिकु शख़्स अल्लाह खे अर्ज़ु कंदो अल्लाह हिन मूं ते ज़्यादती कई आहे, ज़ुल्म कयो आहे, मूंखे मुंहिंजो हक़ ॾिनो वञे। उन शख़्स जी न का नेकी हूंदी ऐं हालत इहा हूंदी जो अल्लाह उन ते रहम करणु चाहींदो। अल्लाह उन बाने खे फरमाईंदो हिन वटि का शइ न आहे, आउं तोखे छा वठी ॾियां। बानो बार बार ज़िद कंदो अल्लाह मूंखे मुंहिंजो हक़ ॾिनो वञे। एतिरे जे अंदरि अल्लाह तबारक तआला उन जे साम्हूं जन्नत खे ज़ाहिर कंदो। अल्लाह जी अदालत में बानू जन्नत खे ॾिसंदो, इहो को मुश्किल न आहे। नबी पाक सल्लम मस्जिद नबी जे अंदरि आहिनि, सहाबा चवनि था नबी सां निमाज़ पढ़ंदे अॻिते वधनि था, हथ अॻिते वधाइनि था, वरी वापसि मोटनि था। असां निमाज़ खां बाद सुवाल कयोसीं अल्लाह जा नबी तव्हां पंहिंजो हथ अॻिते वधायो, वरी पोइ ते मोटिया। पाण फरमायो अल्लाह तबारक तआला मुंहिंजे साम्हूं जन्नत खे ज़ाहिर कयो। पहिरीं मूं चाहियो उन मां हिकु छुगो पटे वठां, जेकॾहिं ईअं करियां हा त बक़ाया ज़िंदगी मुंहिंजी उम्मत उन नेमत खे खाईंदी रहिया। त अल्लाह तबारक तआला बाने जे साम्हूं जन्नत ज़ाहिर कंदो। जन्नत जा महल आहिनि, बाग़ात आहिनि, चिश्मा आहिनि, हर क़िस्म जूं नेमतूं आहिनि। बानू ॾिसी करे सुवाल कंदो या रब लिमन हाज़ा, ऐं रब हे नेमतूं कंहिंजे लाइ। अल्लाह फरमाईंदो लिमन इश्तरा, हे उन शख़्स जे लाइ जेको ख़रीद करे। बानू ताजुब कंदो, अर्ज़ु कंदो ऐं रब हे नेमतूं केरु ख़रीद करे सघे थो, कंहिं में ताक़त आहे हेॾियूं नेमतूं ख़रीद करे सघे। अल्लाह फरमाईंदो इहे नेमतूं तूं ख़रीद करे सघे। वरी ताजुब मां सुवाल कंदो आउं कीअं ख़रीद करे सघां थो। अल्लाह फरमाईंदो
जेकॾहिं तूं पंहिंजे न भाउ खे माफ़ कंदे उन जे एवस आउं तोखे इहे नेमतूं अता कंदुसि। बानो ख़ुशी मंझा अल्लाह खे अर्ज़ु कंदो, अल्लाह मूं सभु कुझु माफ़ कयो। अल्लाह फरमाईंदो पंहिंजे भाउ जे हथ खां पकड़ ऐं वञी करे जन्नत में दाख़िल। त हर बाने सां हिसाबो किताब किसास जो पूरो पूरो बदिलो रखियो वञे। तंहिं करे सही मुस्लिम जी हिकु तवील हदीस आहे जंहिंजे अंदरि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन तमामु अशिया जा नाला वरिता आहिनि ऐं पाण फरमायो अथनि इंतिहाई सख़्तु लहजे में पाण फरमायो अथनि अला ला यअतियन्ना अहदुकुम यजीउ यौमल क़ियामा, ख़बरदार को शख़्स क़यामत ते ॾींहुं इन हालत में न अचे अला रक़बतिही बईरुन, हिन जे कुल्ले ते उठ हुजे, लहू रुग़ाउन, जेको रड़ियूं कंदो अचे। ही शख़्स मूंखे ॾिसी करे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह अग़िस्नी, अल्लाह जा रसूल मूंखे बचायो। आउं जवाबु ॾींदसि इन्नी ला अमलिकु लका मिनल्लाहि शैआ, आउं अॼु तोखे अल्लाह खां ज़रे बराबरि बचाए नथो सघां। इन्नी क़द अख़बरतुका, आउं तोखे इन ॻाल्हि जी ख़बर ॾेई चुकोसि। अला ला यअतियन्ना अहदुकुम यजीउ यौमल क़ियामा, ख़बरदार को शख़्स क़यामत ते ॾींहुं इन हालत में न अचे अला रक़बतिही फ़र्सुन लहू हमहमतुन, हिन जे कुल्ले ते घोड़ो हुजे, हिनकंदो अचे, ही पुकारे करे चवे या रसूल अल्लाह अग़िस्नी, अल्लाह जे रसूल मूंखे बचायो। आउं जवाबु ॾींदसि इन्नी ला अमलिकु लका मिनल्लाहि शैआ, आउं अॼु अल्लाह खां ज़रे बराबरि तोखे बचाए नथो सघां। इन्नी क़द अख़बरतुका, आउं तोखे ख़बर ॾेई चुकोसि। ईअं बार बार चवनि था को शख़्स इन हालत में न अचे उन जे कुल्ले ते बकरी हुजे, को शख़्स इन हालत में न अचे उन जे कुल्ले ते डली हुजे, को शख़्स इन हालत में न अचे उन जे कुल्ले ते को मर्द हुजे जंहिंसां न ज़ुल्म कयो आहे, ज़्यादती कई आहे। ही मूंखे ॾिसी करे पुकारे करे चवे या रसूल अल्लाह अग़िस्नी, अल्लाह जा रसूल मूंखे बचायो। आउं इहो ई जवाबु ॾींदसि इन्नी ला अमलिकु लका मिनल्लाहि शैआ, आउं अॼु तोखे अल्लाह खां ज़रे बराबरि बचाए नथो सघां। इन्नी क़द अख़बरतुका, आउं तोखे इन ॻाल्हि जी ख़बर ॾेई चुकोसि। त इहे 5 क़िस्म जा मराइल आहिनि जंहिंमें हिसाबो किताब पेश थी। उन खां बाद बाने खे आमाल नामो ॾिनो वञे। आमाल नामो चइबो आहे इंसान होश संभालण खां वठी करे वफ़ात ताईं हर इंसान जे 2 मलाइका ताबे आहिनि जिन खे किरामन कातिबीन चइबो आहे, जिन मां हिकु नेकियूं लिखंदड़ आहे, ॿियो बुरायूं लिखंदड़ आहे। जेसि ताईं इंसान ज़िंदह आहे हिन जो किताब जमे थिए पियो, क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो। क़ुरान करीम सूरह क़ाफ़ जे अंदरि अल्लाह जो तफ़सील बयानु कयो आहे। जीअं ई बानो अल्लाह जी अदालत में हाज़िर थींदो, उहो मलाइक उन आमाल नामे खे खणी करे अल्लाह जे साम्हूं पेश कंदो, अर्ज़ु कंदो हाज़ा मा लदय्य अतीद, ऐं अल्लाह तुंहिंजे हिन बाने जे बारे में जेकी कुझु मूं वटि आहे उहो हाज़िर आहे। आमाल नामो जंहिं वक़्तु पेश कयो वञिबो, इहा उहा हालत आहे जो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा नबी साईं खां सुवाल करे थी, अल्लाह जा नबी क़यामत जे ॾींहुं तव्हां असांखे यादि कंदो या न? क़यामत जे ॾींहं खां मुराद महशर जो मैदान। पाण फरमाइनि था 4 अहिड़ा मक़ाम आहिनि जिते केरु शख़्स बि कंहिंखे यादि न कंदो। अम्मा आयशा वरी सुवाल करे थी, अल्लाह जा नबी छा तव्हां बि असांखे यादि न कंदा? पाण फरमाइनि था आऊं बि। उन्हनि 4 मराहिल मां हिकु इहो मरहलो आहे जंहिं वक़्तु आमाल नामा ॾिना वञिबा। हर शख़्स इन ख़ौफ़ जे अंदरि हूंदो त आमाल नामो सॼे हथ जे अंदरि मिले थो या खॿे हथ जे अंदरि मिले। मुस्लिम अहमद जी हदीस आहे आमाल नामो जंहिंखे सॼे हथ जे अंदरि ॾिनो वञिबो, मलाइक ऐलान कंदो यस्माउल ख़लाइक, सॼी सारी मख़लूक़ात जेका माशर जे मैदान में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आख़िरी इंसान ताईं जमे थियल हूंदी, ऐलान ॿुधंदी सइद फलानुन सआदतन, फलाणो पुटु फलाणे जो अॼु कामयाबु थी वियो हलियो। उन नाले सां पुकारियो वञिबो जंहिं नाले सां दुनिया में मशहूरु आहे त फलाणो पुटु फलाणे जो कामयाबु थियो। ला यशका बादहा अबदा, जंहिंखां बाद कॾहिं हिनखे नाकामी हासिल न थी। आमाल नामो सॼे हथ जे अंदरि मिलियो। क़ुरान करीम सूरह हाक़ जे अंदरि आहे। ही बानो आमाल नामो खणंदो ऐं ख़ुशीअ जे अंदरि महकंदो, अॻिते वधंदो।
पंहिंजे रिश्तेदारनि खे पुकारींदो, हा ओ मुक़रऊ किताबिया, हा ओ मुक़रऊ किताबिया, हाओ जी माना डोड़ी अचो, अचो मुंहिंजे किताब खे पढ़ो। इन्नी ज़ननतो अन्नी मुलाकिन हिसाबिया, मूंखे यकीन हो आउं पंहिंजे हिसाब किताब सां मिलंदसि। फ़हुव फ़ी ईशत राज़िया फ़ी जन्नतिन आलिया, इंतिहाई सुहिणे गुज़रान जे अंदरि, बुलंदो बाला जन्नत जे अंदरि। ॿिए क़िस्म जो उहो इंसान जंहिंखे आमाल नामो खॿे हथ जे अंदरि न वञिबो, क़ुर करीम चए थो, बल्कि मुस्लिम अहमद जी हदीस आहे, ऐलान उनजे लाइ थींदो। ऐलान कहिड़ो, शकिया फुलानुन शकावतन ला यसउदु बादहा अबदा। इहो ऐलान बि सॼी सारी मख़लूक़ात ॿुधंदी। असां सिर्फ़ु इन ॻाल्हि ते गौर करियूं, चंद माण्हू जमे थियनि, कंहिंजी ख़्वारी जे बारे में ऐलान थिए, उहो माण्हू कीअं ज़िंदा रही सघे थो, कीअं बक़ाया ज़िंदगी गुज़ारे सघे थो, कंध मथे खणी करे हली सघे थो। हीअ सॼी मख़लूक़ मौजूदु आहे। उन जे साम्हूं ऐलान थींदो, फलाणो पुटु फलाणे जो अॼु नाकाम थियो, ला यसउदु बादहा अबदा। नाकामी अहिड़ी जंहिंखां बाद कॾहिं बि कामयाब न थी। आमाल नामो हथ जे अंदरि आहे, खॿे हथ जे अंदरि। अफ़सोस कंदो, या वैलता लैतनी लम ऊत किताबिया, हाय अफ़सोस मूंखे मुंहिंजो आमाल नामो न मिले हा। लम अदरे मां हिसाबिया, मूंखे ख़बर ई न हुजे हा मुंहिंजो हिसाब किताब छा आहे। मां अगना अन्नी मालिया हलक अन्नी सुल्तानिया, मालूम थियो दुनिया जे अंदरि ख़ुशहाल माण्हू हो, तंहिं करे चवंदो मूंखे मुंहिंजे माल को फ़ाइदो न ॾिनो। हलक अन्नी सुल्तानिया, दुनिया जी बादशाहत मुंहिंजो नालो हो, उहो सभु कुझु ख़तमु थी वियो हलियो। हाय अफ़सोस मौत फ़ैसिलो कंदड़ हुजे हा, इहो इज़हार कंदड़ हूंदो। एतिरे में अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम कंदो, ख़ुज़ूहु फ़ग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु, पकड़ियोसि ऐं गिचीअ में ॻच विधोसि, जहन्नम जे तरे में उछलो। इहो आख़िरी मरहलो आहे। उन खां बाद जन्नत ऐं जहन्नम जे दरमियान, बल्कि जहन्नम जे मथां पुल सिरात रखियलु आहे, जंहिं मथां हर शख़्स खे गुज़रणो आहे। क़ुर करीम में अल्लाह वाइदो कयो, व इम मिनकुम इल्ला वारिदुहा, तव्हां मां हर शख़्स खे जहन्नम ते वारिद थियणो आहे, चाहे नबी हुजे, वली हुजे, रसूल हुजे, हर शख़्स खे जहन्नम ते वारिद थियणो आहे। जंहिंजी माना इहा आहे त हर शख़्स खे पुलसिरात तां गुज़रणो आहे ऐं पुलसिरात जहन्नम मथां रखियलु आहे। उन जे अंदरि जेके जिन अंबिया इकराम आहिनि, सालिहीन आहिनि, अख जे छिंब बराबरि उहे उतां खां गुज़री वेंदा हलिया, कुझु महसूसु न थींदो। ऐं जिन खे आमाल नामो सॼे हथ जे अंदरि मिलियो आहे, लेकिन उन जूं ग़लतियूं आहिनि, हदीस जा अल्फाज़ आहिनि, सही मुस्लिम जे अंदरि पुलसिरात जो तफ़सील बयानु थियलु आहे त उन जे अंदरि कड़ा आहिनि, कुझु वॾा कड़ा, कुझु नंढा कड़ा। के कड़ा पाणे खे हेठि किराईंदा जहन्नम जे अंदरि, वरी ॿियनि खे पकड़ींदो, वरी मथे चढ़ंदो। तव्हांजो कई बाना हूंदा, इन हालत में सज़ा खाई करे ॿाहिरि निकिरी वेंदा। कई उन्हनि जे आमाल नामो खॿे हथ मिलियो आहे, पोइ जहन्नम जे अंदरि किरी पियो। उन खां बाद अॻियां जन्नत आहे। क़ुर करीम चए थो, वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा। अल्लाह तबारक व तआला इन्हनि मुत्तक़ी इंसाननि खे जन्नत जे तरफ़ कीअं वठी वेंदो, फरमाए टोलनि जे सूरत में ॿिन्ही तरफ़नि खां मलाइक उन्हनि जो इस्तक़बाल कंदड़ हूंदा, जन्नत में दाख़िल थींदा, जन्नत जे दरवाज़नि ते ईंदा। हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा, जन्नत ते पहुचंदा, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञिबा। पाण फरमाइनि था जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। हिकु दरवाज़े जी वेकर मदीने खां वठी करे बसरा ताईं, लेकिन पाण फरमायूं हिकु अहिड़ो ॾींहुं ईंदो जो उन ॾींहुं एॾा वॾा दरवाज़ा, उन्हनि ते बि भीड़ हूंदी, रश हूंदी। जन्नत जे दरवाज़नि में दाख़िल थींदा, मलाइक चवंदा क़ालू सलामुन अलैकुम, तव्हां ते सलामती हुजे, हमेशह जो हमेशह रहण जे लाइ इन घर में दाख़िल थी। दाख़िल थियण खां बाद 4 ऐलान थींदा, जंहिंखे बयानु करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु करियां थो। दुनिया जे अंदरि इंसान खे चाहे केतिरियूं नेमतूं मिलनि, 4 शयुनि मां का हिकु शइ उनखे हासिलु थींदी, नेमतूं ख़तमु थी। मिसाल जे तौर ते हिकु शख़्स खे बेपनाह माल मिलियो आहे, दुनिया जे अंदरि हर नेमत सां नवाज़ियल आहे, लेकिन इहो ख़दशो आहे, इहो डपु आहे त बीमारी लाइक़ु थींदी, सिहतयाबी न रहंदी, नेमतूं अपनाए न सघंदो।
केतिरा ई माण्हू आहिनि शुगर मिलनि जा मालिक आहिनि, लेकिन चांहि फिकी पियनि ॾिस। लेकिन जेकॾहिं इन नेमत में बाक़ी रहियो, सिहत बाक़ी रही, त वरी इहो ख़दशो आहे। नेमतूं त आहिनि, लेकिन पोड़पुण हासिलु थींदी। पोड़पुण खां बाद इहे नेमतूं कम जूं न। जेकॾहिं जवानी जे अंदरि इहो सभु कुझु मिली चुको आहे, त आख़िरी ॻाल्हि यकीनी आहे जो मौत ईंदो ऐं नेमतूं खसिजी वेंदियूं। तंहिं करे जन्नतियुनि जे तरफ़ सभ खां पहिरीं इहो ऐलान थींदो, या अहलल जन्ना, ऐं जन्नतियो, इन लकुम अन तुनइमु फला तुबइसु अबदा। तव्हां हमेशह नेमतुनि में हूंदो, कॾहिं बि नेमतूं तव्हां खां खसियूं। इन लकुम अन तसिहु फला तस्क़मु अबदा। तव्हां हमेशह सही रहंदो, कॾहिं बि तव्हांखे बीमारी लाइक़ न थी। इन लकुम अन तशुब्बु फला तहरुमु अबदा। तव्हां हमेशह जवान रहंदो, कॾहिं तव्हांखे पोड़पुण हासिल न थी। इन लकुम अन तहयु फला तमूतु अबदा। तव्हां हमेशह ज़िंदह रहंदो, कॾहिं बि तव्हांखे मौत न। त अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह असांखे पंहिंजी नेमत खां महरूम न बनाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाह।